नवदेरो खां इरादो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो लॻ चांडियो पिताफी वासी फैमिली समेत मज़दूरी लाइ कुझु सालनि खां ईरान जे शहर तेहरान में रहंदड़ रियाज़ हुसैन ज़ंगेजो पंहिंजी घरवारी पुट निशान अली ओन मोहम्मद ज़ैन अली ज़ंगेजो सां गॾु ॻोठ में घर ठाहिण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। ॻोठ चांडियो पिताफी में कुझु ॾींहं अॻु पिताफी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थियो, जंहिंमें हिकु ॼणो मारिजी वियो, जंहिं बाद हिकु धुर महर दिल पिताफी काज़िम अख्तर इरशाद बख्त अमजद सफ़्तर ऐं ॿियनि बिला जवाज़ ॻोठ में मुंहिंजे घर खे ड्राहे पट करे छॾियो ऐं घर में रखियल 1.5 तोलो सोन ऐं ॿियो क़ीमती सामान फुरलुट करे खणी विया। रियाज़ हुसैन ज़ंगेजो आऊं ज़ंगेजो जतोई आहियां ऐं पिताफी ज़ात मां शादी थियल आहे। घर में आरज़ी तौरु मूं पंहिंजे साले खे रहायो आहे, पर पिताफी बिरादरी झेड़ींदड़ धुरनि ऐं झेड़े सां मुंहिंजो ऐं मुंहिंजे ख़ानदान जे माण्हुनि जो को तालुक न आहे। रियाज़ हुसैन ज़ंगेजो आऊं ग़रीब पोरियत आहियां ऐं ईरान में मज़दूरी करे ॻोठ में प्लाट ख़रीद करे वॾियुनि मुश्किलनि सां घर ठाहियो, जेको बि ज़ुल्मनि ड्राहे पट करे छॾियो आहे। रियाज़ हुसैन ज़ंगेजो सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी IG सिंध DIG ऐं SSP लाड़काणो खे अपील आहे त मामले जो फौरी नोटिस वठी घर ड्राहींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे ऐं घर जे नुक़सान जो अज़ालो कयो वञे। मुतालबो